हाँ ये जगह क्लिनिक जी टेबलूं हुयूं ऐं कुर्सियूं हुयूं उहो जेका आहे उहे अलावाला चौक उमरकोट ते जेका बाहि ते साड़े छॾियो आहे। अस्सलामुअलैकुम यार हिकिड़ो मसइलो थी वियो आहे। मुंहिंजी ID जे या सफ़ा पुराणी आहे। शाहनवाज़ शाह जेको ID आहे मुंहिंजी सफ़ा पुराणी आहे, इस्तेमालु ई न आहियां कंदो। ठीकु आहे, फेसबुक हलाइण ई मूं छॾे ॾिनो। इहो पहिरियां बि चई चुको आहे, अहिड़ी का ॻाल्हि बि न आहे। हर शइ ओपन कंदो आहियां। ठीकु आहे, या चेक कराईंदुसि या हर शइ चेक कराइबी। पुलिस खे पंहिंजो कमु करणु ॾियो। ठीकु आहे, ऐं आर्मी आहे, FI आहे, रेंजर्स वारा आहिनि, हुनखे पंहिंजो कमु करणु ॾियो। हर शइ क्लियर थी वेंदी। हाँ ये जगह क्लिनिक जी टेबलूं हुयूं ऐं कुर्सियूं हुयूं उहो जेका आहे उहे अलावाला चौक उमरकोट ते जेका बाहि ते साड़े छॾियो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पीर उमर जान सरंदी, अमीर जुनूबी सिंध, तहरीक लब्बैक या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सां मुखातिब आहियां। हिन वक़्तु उमरकोट जी सूरत हाल तव्हां ताईं पहुचायां। सूरत हाल इंतहाई कशीदा पई थिए। कुझु शरपसंद माण्हू आहिनि जेके उमरकोट शहर में जलाओ घेराव करे रहिया आहिनि। असीं अहले सुन्नत व जमात ऐं तहरीक लब्बैक या रसूलुल्लाह जे तमामु नौजवाननि खे चवां थो त को बि धरणू, को बि एहतजाज मरकज़ जी कॉल खां सवा कोन थींदो। असां का बि अहिड़ी कॉल कोन ॾिनी आहे ऐं राति पंहिंजी स्टेटमेंट ॾेई चुको हुउसि त हिते को बि एहतजाज कोन थींदो। हीउ शहर असांजो आहे, हीउ पाकिस्तान जो शहर आहे। पाकिस्तान असांजो वतन आहे, असांजो मुल्क आहे। असांजे मुल्क जे कंहिं बि शहर खे बंदि करण जी असीं इजाज़त कोन ॾींदासीं। पुलिस इंतिज़ामिया ऐं तमामु इदारा असां सां राब्ते में आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असीं उन जे वेझो पुॼी चुका आहियूं ऐं इंशा अल्लाह ताला अलाह जे हुकुम सां उहो मलून जल्दी गिरफ़्तार थींदो। ऐं उन जो जेकॾहिं उहो गिरफ़्तार न थियो त उन खां पोइ जेको बि लाहे अमल तहरीक लब्बैक या रसूलुल्लाह खे मरकज़ जी मशवरे सां हूंदो उहो तव्हांखे ॾिनो वेंदो। हेसि ताईं डिस्ट्रिक्ट उमरकोट, डिस्ट्रिक्ट थरपारकर, डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ास, डिस्ट्रिक्ट टंडो अलाया, डिस्ट्रिक्ट बदीन, डिस्ट्रिक्ट ठट्टो ऐं डिस्ट्रिक्ट सिजावल इन में, ऐं डिस्ट्रिक्ट टंडो मोहम्मद ख़ान इन में। इन खां अलावा सिंध में ऐं पाकिस्तान में केरु माण्हू तहरीक लब्बैक या रसूलुल्लाह जो कंहिं बि अहिड़ी कार्रवाई में न मुलविस हुजे, अल्लाह ताला असांजे वतन खे सलामत रखे। अल्लाह ताला गुस्ताखनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाए। हीउ मुंहिंजो पैगाम सभिनी दोस्तनि खे तमामु ग्रुपनि में वायरल कंदासीं। हाँ ये जगह क्लिनिक जी टेबलूं हुयूं ऐं कुर्सियूं हुयूं उहो जेका आहे उहे अलावाला चौक उमरकोट ते जेका बाहि ते साड़े छॾियो आहे। उनके ज़मीन के हवाले कर दे। उन जो पीर
पहुंचंदे सिंह अदालत में हिनन जो अदालत में कयो वने ते केस कयो वने सजा दी हिनन की सजा दी वने। हाँ ये जगह क्लिनिक जी टेबल हुई कुर्सी हुई वो जगह आई हुई अला वाला चौक उमरकोट की जगह भाई दे साड़ी दी हुई। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।